चित्ते जो इलाज हूंदो आहे अमा गोली, मां सीने में सिधियूं गोलियूं हणंदी सांस। पोइ जेको थियो न ॾिठो वेंदो। बालाज खान खे तूं मारी दे त पोइ हिकु गोली असांजे नाले जी हुनखे ठुक जाए त छा थींदो तोखे? जेकॾहिं शइ दिल जी गोली बालाज खे साह खणण जो मौक़ो ॾिनो त या तुंहिंजी ख़्वाहिश ज़रूर पूरी कंदुसि। तू कूड़ तो गली मंठार मीर से मुझे निकाह हुयो तो तभी मीर के मारियो तो नाहक कयो है मंठार, नाहक कयो आहे। महबूब साईं तुंहिंजे करे, सिर्फ़ु तुंहिंजे करे न दर जो ग़ुलाम थी गुज़ारियो आहे। तुंहिंजे प्यार जो कसम जॾहिं तुंहिंजो निकाह हिन ॿार सां थियो न, मूं तुंहिंजे करे इहो बि क़बूल कयो। मलार बालाज खान कारो नांग आहे, कारो नांग हू वेर पंहिंजो कॾहिं बि न छॾींदो। हिन जे करे असांखे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे। रोशन सही सोचे मलार, बालाज खान पंहिंजे माण्हुनि खां या पुलिस खां असांजे मथां हमलो ज़रूर कराईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू है ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो त बिना देर वञो त अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त वरियल खान जेको शेरदिल खे चयो आहे त बालाज खान खे अगरि जे तूं मारी त हिकिड़ी गोली जेको आहे त मुंहिंजी बि सीने में ठोकजांसि। ऐं शेरदिल जो चवणो हुयो जेकॾहिं मुंहिंजी गोली जेको आहे त बालाज खान खे न मारे सघी त पोइ तुंहिंजी नाले जी गोली बि ज़रूरु बालाज खान जे सीने में मां लाहींदुसि। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिकु भेरो ॿीहर राबेल जेको आहे त बकरियूं चाढ़ण जो जेको आहे ज़िद करे रही आहे पंहिंजे पीउ मिठल सां। ऐं मिठल जेको चई रहियो आहे त तूं बकरियूं न चाढ़, तूं हिकु न्याणी ॿार आहीं। तंहिं ते हू चयो त मां हिकु जेको आहे त मर्द आहियां ऐं मूंखे जेको आहे तूं पंहिंजो पुटु सम्झ, मां बकरियूं ज़रूरु चाढ़ींदुसि। ऐं बालाज अगरि जे मुंहिंजे साम्हूं आयो त मां हुनखे शेतो बग़ैर सम्झी करे ऐं सभु गोलियूं हुनजे सीने में ठोकींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मंठार खे जेको आहे त राणी जेको आहे त पंहिंजे हथनि सां मानी खाराइण जे लाइ क़ैद में पहुची वई दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो वञा त राणी एतिरो बि चयो मंठार खे त मां तोखे आज़ादु कयां हिन जंजीरुनि मां त तूं हितां वञी सघीं थो। पर मंठार जेको आहे त वञण खां इनकार कयो। ऐं मंठार चयो जेसीं ताईं तूं जेको आहे त मूंसां गॾु न हलंदीअ तोसां मां गॾु रहण थो चाहियां, पोइ क़ैद में ई सही। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 100% जेको आहे त राणी हाणे जेको आहे त मंठार सां गॾु वेंदी ऐं मंठार सां गॾु निकिरी करे बालाज खान जी हवेली छॾे वेंदी दोस्तों। ऐं मंठार हुनखे भॼाए करे वठी वेंदो दोस्तों। ॿिए पासे दोस्तों, रोशन, मलार, सारंग ऐं गमदिल वारा जेका आहिनि त बेख़ौफ़ थी घुमणु लॻा। तंहिं ते जेको आहे त जेको रोशन चयो उन्हनि खे त बालाज खान जेको एतिरो माना वैशी आहे जो हू पंहिंजे माण्हुनि जे थ्रू असांजे मथां ज़रूरु हमिलो कराईंदो। इन खां सुठो आहे जो हू हमिलो कराए त असां पंहिंजी होशियारी वठूं ऐं असांखे ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं सारंग बि इन ॻाल्हि जेका तचरी कंदे चयो त ठीकु थो चए रोशन, छो त बालाज खान एतिरो ज़ालिम आहे त हू वरी बि असांजे मथां कॾहिं न कॾहिं हमिलो कराए सघे थो। इन खां पंहिंजी होशियारी माण्हू करे त बहितरु आहे। ऐं हू जेको आहे त रोशन वारा होशियारु थी वेंदा दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।